नाज़रीन, सिंध में वधंदड़ ख़ुदकुशियुनि जे हवाले से गुलाब लिगारी में सिंध पुलिस तरफा सेमिनार की तकरीब मुनाक़द कई वई है। उन हवाले से ॾिसूं था इब्राहिम लिगारी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असी मौजूद हींअर गुलाब लिगारी में हेड ऑफ पुलिस जो हिकिड़ो डिपार्टमेंट उन तरफां हिकिड़ो सेमिनार मुक़ररु कयो वियो आहे त सिंध में वधंदड़ जेके ख़ुदकुशियूं आहिनि उन हवाले सां अचो थी किथे जेके मुक़रर उन्हनि खां पुछूं त हुननि जो छा चवणु आहे। हिकिड़ो इहो रुझान बि तमामु वधी रहियो आहे सिंध में मामूली ॻाल्हियुनि ते नंढियुनि ॻाल्हियुनि ते ऐं तइलीम जे शौर न हुजण जे करे ख़ुदकुशियुनि जो रुझान तमामु वधी रहियो आहे। त असांजी पुलिस डिपार्टमेंट जो इन खां आम पुलिसिंग खां सवाइ ॾोहारियुनि ऐं ॿियनि मंशियात खां सवाइ बि इहो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे त असां इन्हनि शयुनि जी बि रोकथाम कयूं, माण्हुनि में इन शइ बनस्बत आगाही आणियूं। इन सिलसिले में ई असांजे IG साहब ऐं DIG साहब जे तरफ़ां अॼु हिकिड़ो गुलाब लिगारी शहर में हिकिड़ो सेमिनार करायो आहे जंहिंमें सिंध में वधंदड़ ख़ुदकुशियुनि जे रुझान जे सिलसिले में तमामु सिविल सोसाइटी, साफ़ी हज़रात, मज़हबी स्कॉलर, वकील, जज हज़रात ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि खे घुराए उन्हनि जे ख़्यालात ॿुधाया विया ऐं उन्हनि जिन पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो ऐं उन्हनि अॼु जी इन काविश जो मक़सदु इहो ई आहे त माण्हुनि में अहिड़ो शऊर आणियो वञे। अॼु गुलाब लिगारी में ही ख़ुदकुशी ऐं सुसाइड लेवल ते हिकिड़ो नंढी हिकिड़े लेवल जो सेमिनार असांखे पंहिंजे ऑफिसर्स DIG साहब ऐं IG साहब ऐं मथियनि ऑफिसरनि ऐं SSP साहब इन्हनि जे तरफ़ां बि हुकुम थियल हो, हिकिड़ो सर्कुलर सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां बि निकितल हो त इहा ख़ुदकुशियुनि जो या जेको रुझान आहे वधी वियो आहे, उन में इलाही केस रिपोर्ट थियनि पिया। इन सिलसिले में जेको आहे सो अॼु हितां खां शुरूआत कईसीं, मातली में, ॿियनि शहरनि में बि, टने गुलामली में बि, कोशिशि कंदासीं ॻोठनि में बि असां अहिड़ा प्रोग्राम रखूं। जीअं अॼु सेमिनार ही थी रहियो आहे तीअं को बि अॻे सेमिनार या माण्हू खे सम्झाइण लाइ के बि कोशिशूं या काविशूं कोन कयूं वियूं आहिनि ऐं माण्हू जेको आहे उहो मायूस थी हिन सॼी ज़िंदगी मां, हिन दुनिया मां वेंदे अलाह जी ज़ात खां बि हू छॾे करे सभु कुझु ऐं ख़ुदकशी करे छॾे थो, जॾहिं त अलाह जूं हज़ारे नेमतूं आहिनि। ईअं न करणु खपे। जॾहिं माण्हू ख़ुदकशी कंदो आहे तॾहिं हुनजा सभु रस्ता बंदि थी वेंदा आहिनि, सभु रस्ता हुनजा बंदि थी वेंदा आहिनि। ग़रीबत में हाणे हिकिड़ो चवंदा अदा हिंदू क़ौम में कोली क़ौम जेको आहे त ख़ुदकशी जाम थी करे। कोली क़ौम छो थी करे? तक़रीबन असां बि ज़िम्मेदार रही चुका आहियूं, इहे माण्हू असां वटि रही चुका आहिनि। हू मजबूर खां ख़ुशि कंदा आहिनि, हू हिकिड़ी त 13 ॿार पाले, उन खां पोइ घर जो सॼो कमु करे, उन खां पोइ हू मज़ूरी करे, वरी शाम जो अचे त 15 माण्हुनि जी हू मानी पचाए, सॼो घर संभाले। उन टेंशन में मां सम्झां थो त हुन सां वॾो ज़ुल्म आहे। कैमरामैन अदा अमीन सां गॾु इब्राहिम लिगारी, मेहरान TV गुलाब।